अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउम इंद रब्बिहिम युरज़क़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कदियो करबला जो निसोरो इनाद के रिंद परूनी दाराज। कदियो करबला जो बोले हुसैन मौला तेरी रज़ा के खातिर एक एक करके मैंने हीरे लुटा दिए हैं। दीने नबी पे वारी अकबर ने भी जवानी, अब्बास ने भी अपने बाजू कटा दिए हैं। या हुजे पिरन वट या कजे पिरन जी पचार। इनन बिनन गालन खां धार शल कादिर न करे कंखे। सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। पढ़ो सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ जो नज़रानो सल्लल्लाहु अलैका या पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा
झूमी झूमी इश्क मोहब्बत ला इलाहा बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम महबूब जा परवानो, दस्तगीर जा दीवानो, अवा सजी जमा सगुरी के अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। लगे तो पोयन के सलाम जो जवाब कुछ घट इंदो अस्सलाम वालेकुम। अञा अञा ॿ टे कुछ कावड़िया वेठा अस्सलाम वालेकुम। वरी महिरबानी। जिया त मो आजिज़ बेकार अवा जमायत सगोरी जे आॾो एक अल्लाह जे कलाम पाक मां आयत मुबारक पढ़ण जो शरफ हासिल कयो आहे। दुआ कयो अल्लाह ताला मूं बेकार के इन जे मथां हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं तव्हां ई असांखे इन जे मथां ॿुधी करे अमल रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। दिल सां न चयो अमल जी ॻाल्हि अचे उन ते अहिड़ो दिल सां आमीन कजे जो रब राज़ी थी पवे। जेके अमल जो इरादो आहे उहे त आमीन चवनि था, ॿिया वीचारा सोचनि था हाणे आमीन कयूं या न कयूं। सभई दिल सां आमीन कयो त मन करम थी पवे। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं हिन कहिड़ो ॻोठ सजे मोहम्मद लाइक सातो जी सॼे ॻोठ वारनि जमायत जूं वॾियूं महिरबानियूं। जमायत अहले सुन्नत क़ादरी तहरीक जा जेके भी नौजवान आहिनि उन्हनि जूं महिरबानियूं जन करीम जो बच्चो समझी करे घुराए करे महबूब जे आशिकनि जो दीदार करायो। सुभान अल्लाह। इन्हनि जी दिलि चाहियो त ज़िक्र भी महबूबनि जो आहे त अॼु बयान करण वारा भी महबूब जा बचा हुजनि। सुभान अल्लाह। पाक महफ़िलुनि में हाज़ुरी भरण जे लाइ आया आहियो। यकीनन तव्हां असांजा ॿुॾल बेड़ा हिन पिरीअ जे बचनि जे ज़िक्र जी महफ़िल मां बेड़ा पार थी था। कल्ह 3 जलसा कयासीं, सुबुह जो 4 थी विया दरगाह शरीफ़ ते पहुता। वरी नमाज़ पढ़ी सुतासीं त वरी कुछ महिमान आया, निंड भी चङी तरह कोन थी सघी, थकावट भी तमामु घणी आहे, पर अवां जी मोहब्बत छिके आई आहे। बस जेकॾहिं जमायत सुजाग थी पई त असांजो भी थक लही पवंदो। महबूब जा परवानो तव्हां असां सुनी भागन वारा आहियूं जो रब करीम अहिड़े फितने ऐं दजाली दौर में रब करीम तव्हां असांखे हक़ सच वारो मसलक जमायत अहले सुन्नत नसीब फरमायो आहे। सुभान अल्लाह।
वाहिद मसलक जमायत अहले सुन्नत आ जंहिंखे अल्लाह ताला महबूब ऐं महबूब जे बचन महबूब जे साहबनि जी मोहबत नसीब फरमाई आहे। ॿियनि फ़िरक़नि में तरह तरह जूं नयूं नयूं ॻाल्हियूं इजाद पियूं थियनि जेके न असांजे दीन में आहिनि न असांजे शरीयत में आहिनि न असांजे मुसलमानीअ में। महबूब जा परवाना पंहिंजे ईमाननि खे बचायो, पंहिंजे अक़ीदनि खे सलामत रखो। हिकिड़ी वीडियो पे वायरल थी, अवां दोस्तनि ॾिठी बि हूंदी। हिकिड़नि जो घोड़ो मरी वियो, हुन घोड़े खे गुस्ल बि ॾिनो अथऊं, कफन बि पारायो अथऊं, वरी उनजी क़बर बि ठाही अथऊं। हेको दीन आहे? इहा का मुसलमानी आहे? छा रब करीम तव्हां असांखे जानवरनि जे पूॼा जे लाइ मोकिलियो? छा रसूलुल्लाह ते तव्हां सां इन जे करे कलमो पढ़ियो आहे? ओ सुन्नियो, भागन वारा हो जो रब करीम तव्हां असांखे जेको 100 साल जेको सुन्नत जो मक़सद हो, अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं असांजो उहो ई मक़सद आहे, उहा ई पैरवी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे महबूब ते घणो दुरूद पढ़ो, 5 वक्त नमाज पढ़ो, रब तव्हां असांखे गुमराही खां बचाईंदो। फिरीअ ते दुरूद पढ़ो, 5 वक्त नमाज पढ़ो। 5 वक्त नमाज पढ़ण सां ऐं फिरीअ जी मोहब्बत रखण सां, उन जे साहबनि जी मोहब्बत सीने में हुजे, उन जे आल बेतनि जी मोहब्बत सीने में हुजे, उहो कॾहिं बि गुमराह न थींदो। बेशक। मुझे महबूब रसूलुल्लाह, तवज्जो आहे, थकजी पिया। महबूब रसूलुल्लाह नबियुनि जे सरदार फरमायो त मुंहिंजा अहल बेत ईअं आहिनि जीअं नूह नबीअ जो बेड़ो आहे। नूह नबीअ जो जेके उन मोहब्बत वारे बेड़े में चढ़िया उहे तरी विया, हलाक थियण खां उहे बची विया। करीम जे बचन जी मोहब्बत जे बेड़े में जेके न चढ़िया उहे तबाही बर्बाद थी वेंदा। ऐं मुंहिंजे महबूब रसूल वरी मिसाल ॾिनो त मुंहिंजा सहाबी ईअं आहिनि जीअं आसमान में सितारा। सुभान अल्लाह। आल बेतन जो मिसाल नूह नबीअ जे बेड़े वांगुरु, साहबनि जो मिसाल सितारनि वांगुरु। हाणे महबूब जे लफ़्ज़ में बि त हिकमत आहे न। बेशक। हे पोयां कसम खणी आयो छा त कोन ॻाल्हाईंदासीं? थोरो हथनि खे मथे खणी हिन वॾा
लाउड हिन वॾनि डबनि जो आवाज़ वधा हिननि जो पावर हिन वॾनि डबनि जो थोरो आवाज़ कंजू साहिब न कर ये सादा फ़क़ीर इहो इन भले इन्हनि खां किरायो वधीक वठिजां पर असां मों कसर न कढ ॾाढियां भेज दस्तगीर जो नारो चऊं हाणे इन जो मक़सदु सम्झो मुंहिंजे महबूब जे फरमान जो मुझे महबूब रसूलुल्लाह जा बच्चा नूह नबी जे बेड़े वांगुरु अदा जेकॾहिं पार पुॼणो आहे त हिन बेड़े ते चढ़ंदो न त पार थींदो कीअं बेशक ऐं महबूब फरमा मुंहिंजा साहब ईअं जे आसमान में सितारा हाणे अव्हांखे ख़बर आहे त सामुंडी बेड़ा जेके आहिनि उहे हलंदा सितारनि जे उन सितारनि ते रस्तो ॾिसी करे पोइ उहे पंहिंजो सफ़र तय कंदा आहिनि वॾड़नि खां पुछा कयो त अॻ में बि ईअं ई हूंदो सितारा अबा हे टेड़ू आहिनि हे कती आहे हे कुतुब सितारो आहे सुभान अल्लाह उन्हनि ते ॾिसी करे जॾहिं हलंदा आहिनि त सफ़र सिधो थींदो आहे सुभान अल्लाह ॻाल्हायो छो न था मना पार पुॼण जे लाइ आल बेतन जी मोहब्बत ज़रूरी आहे ऐं सिधे रस्ते ते हलण जे लाइ मुंहिंजे करीम जे साहिबनि जी मोहब्बत ज़रूरी आहे सुभान अल्लाह हथ मथे खणी चो भे दस्तगीर अगर साहिबनि जी मोहब्बत न आई त बि उहो गुमराह थी वेंदो आल बेतन जी मोहब्बत न आई उहो बुनी बर्बाद थी वेंदो ओ सुन्नियो अवां जे क़िस्मत तां कुर्बान वञा के साहिबनि जा दुश्मन बणिजी विया के आल बेतन जा दुश्मन बणिजी विया तूं पंहिंजे क़िस्मत ते नाज़ कर हिकिड़ो हथ आल बेतन जे दामन में आहे त रब करीम ॿियो हथ असांखे साहिबनि जी दामन में सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हथ मथे खणी चो भे हथन के मथे करे भेज दस्तगीर जो नारो इहो थकियलनि वारो नारो न ॿुधायो हथ मथे करे रब जंहिंजा हथ सलामत कया आहिनि पंहिंजे हथनि खे मथे खणो मुंहिंजा रब जेको हथ मथे खणे दस्तगीर जे नाले ते उनजे हथ खे सलामत रखजां उनजे हथ खे कंहिंजो मोहताज न कजां मुंहिंजा मौला जेको दिलि वारी राड़ करे उनजे कॾहिं गले में का तकलीफ़ न ॾिजां ॿई हथ मथे करे दिलि वारी रड़ करे चो भेज हथनि खे मथे करे चो लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 हथनि खे मथे करे भेज दस्तगीर जो नारो हुसैन पाक जेको करबला जे मैदान में वया तवजो आहे हिकिड़ो वीचारो ईअं वाइड़ो वेठो आहे अलाए पोइ पंहिंजो आहे अलाए पोइ परायो आहे अलाए फाथो आहे परायो त ईंदो कोन पर जेकॾहिं परायो आहे त बि अलाह सही महबूब जे सदके उनखे महबूब जे बच्चनि जो महबूब जो आशिक़ करे छॾींदो थोरो ॻाल्हाईंदो त ख़बर पवंदी त हे आशिक़ सुजाग वेठा निंड न आहिनि पियल तुर तव्हां टेक त छॾे ॾियो ऐं जवानीअ में टेक वरिती अथव पोइ शादीअ खां पोइ छा कंदव हा थोरो अॻिते टेक छॾे वियो ॾाढा भेज दस्तगीर जो नारो मुझे महबूब रसूलुल्लाह हाणे हुसैन पाक जेको करबला जे मैदान में वियो हेॾे निहारियो शहादत थी को इहो अचानक हादसो न हो
ये हुसैन जी जॾहिं विलादत थी न हुसैन पाक जी मुझे दिलबर नबी हंज में खणी करे ॿुधायो हो मुंहिंजो हुसैन वॾो थींदो करबला में वेंदो कुर्बान थींदो पर हूंदो हक़ ते। सुभान अल्लाह। हथ मथे खणी जो भेट दस्तगीर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह ॾाढा भेज दस्तगीर जो नारो चओ। महबूब महबूब रसूलुल्लाह। आयत करीमा जो तर्जुमो ॿुधो त पोइ अर्ज़ कयां। जागो पिया। अॼु जेकॾहिं सुभान अल्लाह जी मोट सुठी ॾिनव त तव्हांजी दिलि बि तकरीर में ठारींदुसि। हा न त पोइ भॼण जा बि तिख आहियूं। हाणे अल्लाह जो क़ुरान वणंदो अथव वणेव त पोइ सुभान अल्लाह कजो। अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो वला तसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। मुझा मौला जेको दिलवारी सुभान अल्लाह चवे उन्हनि जे बच्चन के कुरान जो हाफिज बना जा। रब करीम फरमायो ऐं गुमान भी न कयो जेके अल्लाह जे राह में क़त्ल थी विया आहिनि। गुमान भी न कयो त उहे मरी विया आहिनि उहे ज़िंदा त आहिनि उन्हनि खे मां रब वटि रिज़्क़ भी मिलंदो आहे। मां रब वटि उन्हनि खे रिज़्क़ भी ॻाल्हायो छो न पिया उन्हनि खे रिज़्क़ भी उहे खाईंदा पंहिंजे रब वटि आहिनि पीअंदा पंहिंजे रब वटि आहिनि। रब उन्हनि खे जन्नत जा ताम खाराईंदो आहे। मुंहिंजे महबूब जा परवानो शहीदन जो सरदार मुंहिंजो हुसैन सुभान अल्लाह। मुंहिंजे पिरीअ जा परवानो कुर्बान वञा मां पंहिंजे रबर हुसैन जे मक़ाम तां अदा अहिड़ो घराणो काइनात में न आयो आहे न ईंदो जहिड़ो मुंहिंजे दिलबर नबी जो घराणो आहे। जंहिं पासे ॾांहुं निहारियो रब करीम इन घराणे खे अफ़ज़ल नेमत सां नवाज़ियो आहे। अहिड़ो काइनात में शान वारो घराणो न आयो आहे न ईंदो। जेकॾहिं अवां पाकाईअ ते निहारियो अहिड़ो पाक घराणो क़यामत ताईं न आयो न ईंदो न ठहंदी दुनिया खां मुकंदी दुनिया ताईं न आयो आहे न ईंदो। प्यारा दोस्तो अल्लाह ताला महबूब जे घराणे के पाक बनायो आहे जंहिंजे लाइ मुंहिंजो रब क़ुरान अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान करीम में फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। बेशक महबूब रब त इहो ई थो चाहे तुंहिंजे घराणे खां पलीती दूर करे तुंहिंजे घराणे खे पाक ऐं सुठो बनाए छॾियां। यार मुंहिंजे करीम जे घराणे जहिड़ो पाक कंहिंजो घराणो कोन्हे। अञा वज़ाहत करे ॿुधायां कीअं घराणो पाक आहे। जॾहिं मुंहिंजे लजपाल हुसैन जी विलादत थी त मुंहिंजे रबर हुसैन जी दाई केमल सॼे पासे पई भॼे केमल खॿे पासे पई भॼे। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो ओ दाई छो परेशान आ। ओ दिलबर नबी मुंहिंजी उमिरि
दाइब में गुज़रिया के भी औरत के बार जणाईंदी आया उन खां पोइ उन औरत के गिलाज़त भी ईंदी आहे पलीती भी ईंदी आहे अगर उहा गिलाज़त न अचे उन औरत जे मरण जो खतरो थी वेंदो आहे ओ दिलबर नबी उहा गिलाज़त मां फातिमा के न आई आहे मुझे करीम फरमायो ओ हुसैन पाक जी दाई परेशान न थी इन पलीतीअ खां अल्लाह ताला मुझे फातिमा के पाक बनाए छॾियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे महबूब जो घराणो पाक आहे जंहिंजो अक़ीदो पाक आहे उहो चवे घराणो महबूब जो पाक आहे मुस्तफ़ा जो घराणो ज़बान अथवत ॻाल्हायो महबूब जे बचन जे शान में मुस्तफ़ा जो घराणो महबूब जो घराणो तॾहिं त तव्हां असां चवंदा आहियूं त पंज तन पाक वाह वाह पंज तन पाक ओ दुश्मन थियन खाक ॻाल्हायो त सही पंज तन पाक अञा चओ पंज तन पाक घराणो मुंहिंजे दिलबर नबी जो पाक घराणो जे कॾहिं मुझे महबूब जे घराणे जे सखावत के ॾिसो सखावत में भी पहिरियों नंबर आहे सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह अञा दिल खोले सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ मत खणी भेज दस्तगीर जो नारो दस्तगीर हथ मत खणी जो भेज दस्तगीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह अचो सखावत जे पासे ॾे वाह कुर्बान वञा मुंहिंजे हज़रत मौला अलीअ जे सखावत तां सुभान अल्लाह अम्मा या अली मुश्किल खुशाली फ़कीर दिल ठारे छॾे हथ मथे करे नारे जो जवाब नारा है हैदरी कंहिंजो निकाह इन ते टुटंदो आहे नारे ते कंहिंजो इस्त्री थींदो आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां सुननि जो इस्त्री थींदो आहे जंहिंजो निकाह टुटे न उहो जवाब न ॾे नारा हैदरी हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो अम्मा सच्ची खातून जी हिकिड़े ॾींहुं तबियत मुबारक नासाज़ थी पई हज़रत मौला अली काशे बाज़ार में ॾेई करे अम्मा सच्ची खातून जे लाइ हिकिड़ो ॾाढ़ूं वरितियूं पिया अचनि ॾाढ़ूं रस्ते में हिकिड़े फ़कीर जी नज़र पई अॼु वाह जो वारो मिलियो आहे सुभान अल्लाह अहिड़े सुहिणे अलीअ जहिड़ो सखी हुजे हथ में ॾाढ़ूं ऐं मो जहिड़ो फ़कीर हुजे त पोइ अॼु ॾाढ़ूं बचंदो ॾाढा त चओ उन फ़कीर चयो ओ सुहिणा अली अल्लाह जे नाले ते इहो ॾाढ़ूं मूंखे ॾियो महिरबानी कयो अल्लाह जे नाले जी सदा थो वणा सुहिणे अली अल्लाह जो नालो ॿुधो इहो कोन सोचूं फातिमा अम्मा फातिमा जे लाइ इहो कोन सोचूं उन जे लाइ वरितो आहे ईअं कोन सोचूं काशे ॾेई करे मां उन मां पैसा वठी मां हे ॾाढ़ूं वठी आयो आहियां न न जो नालो कंहिंजो आहे ॾियण वारो बि रब आहे त सुहिणो अली ख़ैरात बि पंहिंजे रब जे नाले जी करे छॾी सुभान अल्लाह ॾाढ़ूं ॾेई छॾियो तव्हां असांखे उधारा पैसा वठी या काशे ॾेई करे अन्न ॾियूं या काशे ॾेई का शइ सौदो वरितियो चऊं फ़कीर अचे त ॾींदासीं पहिरियों त ॿ टे दड़का ॾींदासीं भई तोखे मौक़ो बि हे मिलियो टेम बि हे मिलियो अथई जागो पिया हज़रत मौला अली वो ॾाढ़ूं अल्लाह जे राह में ॾेई करे घर आया
हजरत अम्मा फातिमा हसन हुसैन जी अम्मा थी चवे ओ अली ॾाड़ू वठी आए हा मुंहिंजी कुंवार फातिमा मां ॾाड़ू त वरतियूं पियो अचां हिकिड़े फ़क़ीर सदा हई वो ॾाड़ू मांखे रात करे छॾियो अम्मा सची ख़ातून थी चवे अली होॾां ॾाड़ू खे रात कयो अथई हेॾो मुंहिंजी तबियत बि सही थी वई आहे सुभान अल्लाह तबियत बि सही थी वई आहे सही थी वई आहे इहा ही सखावत सुनो अली पियो सोचे त महबूबन फरमायो आहे अल्लाह जे नाले ते हिकिड़ो ॾियो त तव्हांखे 10 मिलंदा 10 दुनिया 70 आख़िरत आहे ॾिसो त मिले थो या न मुंहिंजे महबूब जे दरबार में हिकिड़ो गुलाम ॾाढ़नि जो टोकरो खणी आयो महबूबन फरमायो फलाणो गुलाम किथे आहे या रसूल अल्लाह हाज़ुरा पाण फरमायो ए ॾाढ़नि जो टोकरो खण वञी मौला अलीअ जे दर ते ॾेई आ ॾाढा त सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह जंहिंजे लाइ मुंहिंजे दिलबर नबी फरमायो मन कुंतु मौला फहाज़ा अली मौला पाण फरमाए जंहिंजो मां मौला आहियां अली भी उन जो मौला है जंहिंजो मां मददगार आहियां अली भी उन जो मददगार आहे यानी जेको अलीअ जो थी पवंदो आहे मुस्तफ़ा उन जो थी पवंदो आहे सुभान अल्लाह या अली सुभान अल्लाह तॾहिं त मां शेर लिखियो न मौला अलीअ जे शान में अरे ज़िक्र है दर्जे सां वियो सुरूर मिली हसन हुसैन जो बाबो वियो नूर मिली तई ज़िक्र है दर्जे सां वियो सुरूर मिली हसन हुसैन जो बाबो वियो नूर मिली बयान हिन जो ठारे तो दिल के मोमिन उहो जंहिंजी दिल पई खिली तई ज़िक्र है दर्जे सां वियो सुरूर मिली हसन हुसैन जो बाबो वियो नूर मिली दिल चवे में तक भी शेर पढ़ा न थकियल वारी सुभान अल्लाह ते त मां भी कोन पढ़ंदुसि थोड़ो थोड़ो अञा सुजाग थियो हथ मथे कुछ हिम्मत कयो हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो जन्नत जो हकदारा यार पंज तन सां जंहिंजो प्यारा कंहिंजो अक़ीदो आहे जेको जन्नत जो उहो ई हक़दार आहे जंहिंजो पंज तन सां प्यार जंहिंजो अक़ीदो हथ मथे कयो जंहिंजो अक़ीदो हथ मथे करे ॿिए जी ज़रूरत बि कान्हे हाणे मां इहो शेर वरी थो दोहरायां अक़ीदो हुजे त इश्क वारी सुभान अल्लाह जन्नत जो हक़दारा यार पंज तन सां जंहिंजो प्यारा सदींदो गुलाम हिक बारा साईंदो बार बारा बख्शिश उन्हनि ॾींदा जो मोहब्बत में हूंदो गुलामी हिननि जी दुनिया का भली चो ज़िक्र है दर्जे सां वियो सुरूर मिली जो बाबो वियो नूर मिली ज़िक्र है दर्जे सां वियो सुरूर मिली हसन हुसैन जो बाबो वियो नूर मिली अॻिते बि शेर हले त गुनाहनि में जिंदगी गुज़री
यार भलाई कंदो सोहणो अली सुभान अल्लाह हिन दर ते जंहिं झोल जली सखियां का सखी आहे मुंहिंजो अली नाबी न के जंहिं अकड़ियूं ॾिनियूं छॾ ॿिया दर तूं हिते आ हली साईं ज़िक्र हे दर्जे सां वियो सुरूर मिली हसन हुसैन जो बाबो नूर मिले आखिरी शेर दुआ उन ते थी दुनिया ले सईं गुल अहमद शाह पंजतन के सदे अदा असां त हलंदा ई पंजतन जे सहारे सां हाणे मां इहो वरी तो शेर पढ़ां जेके पंजतन जो सहारो आहे उहो हथ बि मथे करे उन जो हथ बि अलाह सलामत रखंदो आवाज़ खे बुलंद करे सुभान अल्लाह दुआउन ते थी दुनिया ले सईं गुल अहमद शाह पंजतन के सदे हिते कोई कंहिंजो न आहे यार हिकु दरी इहो आहे आशिक आहे काइनात जे फैज़ वठंदो आहे हितां हर वली ज़िक्र हे दर्जे सां वियो सुरूर मिली हसन हुसैन जो बाबो वियो नूर मिली ज़िक्र हे दर्जे सां वियो सुरूर मिली हसन हुसैन जो बाबो वियो नूर मिली मुंहिंजे प्रिय जा परवानो अल्लाह ताला मुंहिंजे करीम जे घराणे खे सखावत में भी पहिरियों नंबर रखियो आहे अहिड़ो सखी काइनात में घराणो कोन्हे जेकॾहिं सरदारीअ ॾे निहारियो काइनात में अहिड़ो सरदारी घराणो कोन्हे जेकॾहिं महबूबा त नबियनि जो सरदार आहे सुहिणो अली आहे त वलियनि जो सरदार आहे अम्मा फातिमा आहे त जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे हज़रत हसनैन करीमैन आहे त जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि तूं असांजा हितों जा बि सरदार इहे आहिनि त जन्नत जा मालिक बि इहे आहिनि मुझे चवण जो मकसद इहो हो त इहो पाक घराणो आहे अहिड़ो घराणो काइनात में न आयो आहे न ईंदो वरी शहादत ॾे निहारियो ईअं शहादत केरु करे ईअं केरु क़ुर्बानी ॾे बाबो अली बि शहीद आहे भाउ हसन बि शहीद आहे हज़रत इमाम हुसैन भी शहीद आ इमाम हसन जा बच्चा भी शहीद हुसैन जा बच्चा भी शहीद प्यारा दोस्तों अल्लाह ताला घराने इनके शहादत में भी दर्जो आला ॾिनो आ हर पासे खां निहारियो केॾा कमी कान्हे हे वो पाक घराणो मिलियो आ जे इन्हनि सां निस्बत रखी आ त उन्हनि जो अक़ीदो भी पाक उन्हनि जी दिल भी पाक मुंहिंजे महबूब जा परवानो जे इन्हनि जी दामन वरती आ क़यामत जेॾी जन्नत जा मालिक इहे आहिनि उन्हनि खे जन्नत जो हक़दार बणाए छॾींदा उहो पाक घराणे जो शहज़ादो हुसैन अर्ज़ पियो कयां त जॾहिं विलादत हुसैन जी थी कुर्बान वञा मुंहिंजे महबूब हंज में खयो आ मुंहिंजा महबूब खिलंदे खिलंदे रोई पिया रोइन पिया सॼे घर जा भाती रोई पिया
दिलबर नबी थो रोए, कायनात जो मालिक थो रोए, जंहिंजे लाइ रब करीम लौला कलमा खलक़तुल अफलाक वल अर्दीन, जंहिंजे लाइ ज़मीनूं ठहियूं, जंहिंजे लाइ आसमान ठहिया, जंहिंजे लाइ जन्नत ठही, जंहिंजे लाइ हूरूं ठहियूं, जंहिंजे सदके में फरिश्ता बनाया विया, जंहिंजे लाइ पूरी कायनात बनाई वई, वो कायनात जो मालिक थो रोए। मुंहिंजा महबूब रोअन था, घर जे भातिन पुछा कई, या रसूल अल्लाह छो था रो? पाण फरमायो, जॾहिं मां हुसैन के हंज में खयो आ, रब करीम जे तरफ़ां जिब्राइल पैगाम खणी आयो, मुंहिंजा महबूब इन नवासे जो नालो हुसैन रखजा। जॾहिं दुनिया ठही इमाम हसन हुसैन ताईं, ये नाला हसन हुसैन कंहिंजा बि न रखे, प्यारा दोस्तों, कंहिंजा बि नाला ना, ये रब करीम इनाम वारा नाला, शान वारा नाला हज़रत इमाम हसन हुसैन जे लाइ रखिया। अल्लाह ताला इहो बि इनाम मुंहिंजे महबूब जे कुलनि जे सवारनि खे अता फरमायो। मुंहिंजे महबूब जा परवानो प्रिय फरमायो, जिब्राइल उन सां गॾु करबला जी मिट्टी भी खणी आयो। मुंहिंजा दिलबर नबी, इहो तुंहिंजो नवासो वॾो थींदो, करबला जे मैदान में वेंदो, उते क़त्ल कयो वेंदो, पोइ हीअ मिट्टी रत बणिजी वेंदी, पोइ सम्झजो त हुसैन करबला में हक़ ते कुर्बान थी वियो। सुभान अल्लाह। इहा ख़बर ॼमण सां ॾिनी वई। ओ सता फ़कीरा कुर्बान हुसैन जे मक़ाम ताके बदबख्त मेणा ॾींदा आहिनि त हुसैन जे गम में रो था। ओ हुसैन जे गम में रो था, अवां हुसैन जो गम था कयो, रो था। मां चयमि, अड़े बदबख्त, हुसैन पाक जे करबला वारे गम ते रोअण मुंहिंजे मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। करबला जी मिट्टी ॾिठी, ॾिसी करे मुस्तफ़ा रुनो हो या न रुनो हो, महबूब गम कयो हो या न कयो हो। पिरियन जा परवाना, जेको नबी कम करे उहा नबी जी सुन्नत बणिजी वेंदी आहे। हुसैन जे गम ते नबी रुनो, हुसैन जी शहादत ॿुधी नबी साईं रुनो। प्यारा दोस्तो, हुसैन पाक ॼायो 58 साल जी उम्र में वञी शहीद थियो। 58 साल पहिरियों दिलबर नबी रोए पियो हुसैन जे गम में। अड़े बदबख्त, जंहिंजे लाइ नबी रोए उन जो उम्मती उन जे लाइ छो न रोए? जेकॾहिं नबी रोए उन जे लाइ उम्मती रोए। असांजो यकीन आहे जेको नबी जी सुन्नत अदा करे उन जो हिते बि बेड़ो पार आहे त उन जो आख़िरत में बि बेड़ो पार। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत। भैया तो मत करी जो भेद। और मुझे महबूब जा परवानो, मुंहिंजो हुसैन वॾो थियो। प्यारा दोस्तो, मदीने जे शहर में परवाह हुसैन, तुंहिंजे सब्र के सलाम आ। हुसैन पाक जे दिल के जेके सदमा मिलिया, ईअं कंहिंजी दिल बर्दाश्त करे जो 6-7 सालनि जी उम्र जो मुंहिंजो हुसैन थियो आहे त नानो मदीने वारो साईं जुदाई करे वियो। जंहिंजे कुलनि ते हुसैन सवारी कंदो हो, जंहिंजे पुठीअ ते चढ़ी सजदा कंदो हो, मुस्तफ़ा निमाज़ जो सजदो लंबो करे छॾे। उहो जंहिंखे हुसैन खे जंहिं लाड सां पालियो, नाज़ सां पालियो,
उन नाने जी जुदाई थी वई मुंहिंजो हुसैन रोए पियो जंहिंजे कुलनि ते सवारी कंदो आ नानो जुदाई करे वियो वरी 6 महीना गुज़रिया त मुंहिंजे लजपाल हुसैन जी अम्मा सच्ची खातून जन्नत जे औरतुनि जी सरदार हज़रत अम्मा सच्ची खातून जो विसाल 4 महीननि खां पोइ मुंहिंजे महबूब जे विसाल खां पोइ मुंहिंजे रबर हुसैन खां पंहिंजी अमड़ बि जुदाई करे वई ॾींहं गुज़रंदा आया साल गुज़रंदा आया वरी 30 साल गुज़रिया त बाबो अली जुदाई करे वियो इहो बि मुंहिंजे हुसैन जे दिल के सदमो पातो वरी 10 साल गुज़रिया त भाउ हसन पाक बि शहीद कयो वियो जंहिंखे ज़हर ॾिनो वियो मुंहिंजे रबर हुसैन जे साम्हूं हज़रत इमाम हसन जी बि शहादत थी वाह हुसैन तुंहिंजे जिगर के सलाम आ सिर्फ करबला जा गम मुंहिंजे हुसैन जे मथां न हेॾो मदीने में नाने जे जुदाई जा बाबे अली अम्मा फातिमा बा हुसैन जे जुदाई जा बि सदमा दिल के बदला पर जॾहिं पलीतन मजबूर कयो हुसैन यजीद जे नाले जी बैयत कर 3 ॼणनि जी यजीद लिस्ट मोकली त मदीने में 3 ॼणनि खां मुंहिंजी बैयत वठणु आयो न त मदीनो छॾणु आयो हज़रत अब्दुल्ला बिन उमर जेको हज़रत उमर फारूक जो पुत्र हो ॿियो हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर टियों हज़रत इमाम हुसैन जे लाइ चयो वियो इन खां मुंहिंजे नाले जी बैयत वठो मुंहिंजे महबूब जा परवानो हज़रत अब्दुल्ला बिन उमर बि यजीद जी बैयत न कई मदीनो छॾे हलिया विया हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर बि बैयत न कई उहे बि मदीनो छॾे विया पर हे जन्नत जा मालिक त हे हा जन्नत जो मदीने जो मालिक हुसैन हो मुंहिंजे महबूब जा परवानो मालिक आ परवाह हुसैन क़यामत ताईं पंहिंजे नाने जे उम्मत के सबक ॾिने नाने जा उम्मतियो मदीने जहिड़ो शहर हुजे अगर नाने जे दीन जो इम्तिहान अची वञे उन शहर के मदीने के छॾे सघिजे थो नाने रसूलुल्लाह जे दीन के नथो छॾे सघिजे सुभान अल्लाह हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम आ इमाम हसन खे ज़हर मिलियो आ इमाम हुसैन इमाम हसन खे ज़हर मिलियो जंहिंजो नूर जिस्म रेशम का नरम अरे छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम कॾहिं त गुल पाकन ते खणी कॾहिं त गुल पाकन ते खणी हलंदो बिन खे हुज़ूर सलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हीअ मुंहिंजी ज़ुबान
मुझो कलम ओ मुझे करीम जा परवानो मुझे महबूब जे कुलन जे सवार मदीनो छड़ियो मक्को छड़ियो प्यारा दोस्तों बादशाही त मदीने में ही मुरीद मदीने में आ नाने जा गुलाम साहबी मदीने में आ हुसैन पाक जे करे मदीने में विड़े आ 12 फौजूं भी अची वञन आ बिन मुल्कन जा गुलाम भी अची वञन आ मुझे हुसैन सां केर मुकाबलो करे आ मुझे करीम जा परवानो पर इहो हुसैन जो सब्र हो त नाने जे मदीने में खून रेज़ी न थे नाने जे दीन के बचाइण जे लाइ हुसैन मदीनो मक्को छॾे जॾहिं करबला जे मैदान में आया हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो रस्ता बंदि कया विया पाणी बंदि कयो वियो मुंहिंजे महबूब जा परवानो ईअं केरु कुर्बानी रसूलुल्लाह जे दीन ख़ातिर ॾे हिते जन्नत जा मालिक कुर्बानी ॾियण जी ज़रूरत कहिड़ी ही जन्नत जा मालिक अदा तकलीफ़ूं त उहो करे जेके लालच हुजे त जन्नत मिले नेकीअ जा कम कया जन्नत मिले मां इन महबूब जे दीन जे दुश्मन सां विड़ा जन्नत मिले हज कया जन्नत मिले ज़कात ॾियां जन्नत मिले जेके जन्नत जी लालच हुजे तकलीफ़ूं भी उहो काटे पर मुंहिंजो महबूब जो कुलन जो सवार हुसैन त जन्नत जो मालिक हो प्यारा दोस्तों को एतिरियूं तकलीफ़ूं छो काटियूं सिर्फ तो असां गंदन ते दीन पहचान जे लाइ मुंहिंजे महबूब जे कुलन जे सवार हुसैन कुर्बानी ॾिनी इहो यज़ीद दीन के मिटाए छॾींदो मुंहिंजे नाने जा उम्मती दीन खां परे थी वेंदा दीन पहुची न सघंदो घर घर यज़ीद पहुचंदो कुरान खत्म करे छॾींदो निमाज़ खत्म करे छॾींदो शरीयत खत्म करे छॾींदो हुसैन पाक फरमायो असां कुर्बानियूं ॾेई करे अहिड़ो त दीन बचाईंदासीं जो क़यामत ताईं नाने जो दीन ज़िंदाबाद हूंदो अदा 1500 साल गुज़री चुका आहिनि कुरान घर घर में मौजूद आहे निमाज़ घर घर में मौजूद आहे ये हुसैन जे कुर्बाननि जो सदको आहे ओ मुंहिंजे महबूब जा परवानो यो हुसैन जो सब्र हो छा हो ओ मुंहिंजे महबूब जा परवानो तॾहिं त हे शेर ठहियो अल बेत नाना सजाया थई नंढड़ी सकीना भी मोकलाए पई परदे जी पा रता तो के तो सबूर असां के सिखारियो यार रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकलायो तुंहिंजो मुंहुं ते एहसान वॾो तो कुलड़न ते मुखे घुमायो यार रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकलायो बनूरानी सितारा थई उन मोहम्मद भी कुर्बान थिए साइण ज़ैनब पई लाज करे सही खीर मोहिन खे पियारियो यार रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकला गुल अहमद शाह जेको चाहे थो
दर हुसैन जिता उहो पाए पियो सिंगुल अहमद शाह जेको चाहे पियो दर हुसैन जिता उहो पाए पियो हाणे को फिक्र नाए मूंखे ही शेर मुगम में ठायो यार रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकिलायो टे ॾियारा गुज़री विया मुंहिंजे करीम जे बचनि जो पाणी बंदा मुंहिंजे महबूब जे तस्वीर वारो हज़रत अली अकबर भी शहीद थी वियो मुंहिंजे महबूब जा परवानो हज़रत औन मोहम्मद जा जनाज़ा भी पिया आहिनि हज़रत गाज़ी अलमदार आबाद उन जो भी जनाज़ो पियो आहे मुंहिंजे महबूब जा परवानो हज़रत अली असगर जी भी शहादत थी मुंहिंजे महबूब जा परवानो हज़रत इमाम घोट कासिम जो सगो भाउ आहे हज़रत इमाम कासिम खां वॾो आहे जंहिंजो नालो हज़रत इमाम अबू बकर बिन हसन इमाम हसन पाक जो बच्चो आहे जेको इमाम घोट कासिम जो सगो भाउ आहे पंहिंजे चाचे हुसैन जे कदमनि में आयो हज़रत अबू बकर बिन हसन ओ चाचा हुसैन अॼु इजाज़त दे त मां भी नाने जे दीन तां कुर्बान थिया हज़रत इमाम हुसैन निहारे ओ बच्चा तू मुझे बासन जी निशानियां कियां तो के करबला में मोकलिया कदमन ते किरी पियो सोना इजाजत दे मत इयं न कयामत जे ॾींहुं मूंखे पंहिंजो बाबो सुनो हसन पाक सुनो हसन पाक चवे त बच्चा अबू बकर बिन हसन तू पंहिंजे चाचे के कुर्बान थींदे अखियुनि सां ॾिठो तीर लॻंदे अखियुनि सां ॾिठो ओ तूं तीर तलवारूं लॻंदे अखियुनि सां ॾिठो ओ पंहिंजे चाचे जे कदमनि तां सिर कुर्बान न कई मत बाबो न रुसी पवे सोना हुसैन अॼु इजाज़त दे त तुंहिंजो भाटियो अबू बकर हज़रत अबू बकर बिन हसन भी पंहिंजे नाने जे दीन तां कुर्बान थी अचे हज़रत अबू बकर बिन हसन चार शहजादा हज़रत इमाम हसन जा करबला में शहीद थिया चार शहजादा ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो हज़रत अबू बकर बिन हसन इमाम हसन जो शहजादो जीअं जो करबला जे मैदान में आयो शेरनि जा बच्चा शेर थींदा आहिनि प्यारा दोस्तो हिकिड़ो पलीत साम्हूं आयो जहन्नम में पहुचायो ॿियो आयो जहन्नम में पहुचायो 50 आयो जहन्नम में पहुचायो 100 आयो जहन्नम में पहुचायो 200 आया जहन्नम में पहुचायो हज़रत अबू बकर बिन हसन 400 जे लगभग यजीद जहन्नम में पहुचाया घोड़े के वराए पंहिंजे चाचे हुसैन जे कदमनि में आयो चाचा हुसैन बदुक पाणीअ जा पीआरे सब यजीद ढेर करे ॾियाई हज़रत इमाम हुसैन फरमाया बच्चा दुनिया जा पानी छा कंदे हेॾो शहादत जो जाम पीअंदे होॾो नाने रसूलुल्लाह जे हथनि जो आबे कोसर पीअंदे हज़रत अबू बकर बिन हसन करबला जे मैदान में आया विढ़ंदे विढ़ंदे उन्हनि भी शहादत जो जाम पीतो आवाज़ ॾिनो वियो हुसैन पंहिंजे अबू बकर बिन हसन जो जनाज़ो खण वाह हुसैन तुंहिंजे जिगर खे सलाम आहे हज़रत अबू बकर बिन हसन जो जनाज़ो खणी बि हज़रत इमाम हुसैन खीमन में गॾु कयो इहो हुसैन जो जिगर हो जो प्यारा दोस्तो एकतर जनाज़ा कठे कया अदा केर ईअं बहादुरी तो असांजे घर में हिकिड़ो जनाज़ो खजंदो आहे त 10 ॼणा टेक ॾियण वारा सवे सारे ॾियण वारा
अज मुझे हुसैन के कोटे कदण वारो कोने मुझे हुसैन के अज को सारे दिन वारो कोने वाह हुसैन तुझे जिगर के सलाम हजरत गोट कासिम जो जनाज़ो भी जने हजरत इमाम हुसैन करबला के मैदान में खड़न वयो हजारे पलीत प्यारा दोस्तों सवे पलीत इमाम कासिम भी जन में पहुंचाया वड़ा वड़ा पहलवान अर्जक पलीत जेड़ा जेके हजार हजार पहलवान सा मानुन सा मुकाबलो कंदा उन्हन के जन में पहुंचाए हजरत इमाम कासिम के भी गर्जी करे पलीतन वार कया मुझे महबूब जा परवानो जनाजे जे मथा घोड़ा बजाया वार कया यो वाहिद हजरत इमाम घोट कासिम जो जनाजो हो जंहिंजे जिस्म जा पलीतन टुकर टुकर जुदा करे छड़िया हजरत इमाम हुसैन जिए जो जनाजो खण आयो त इमाम कासिम जो जनाजो न पियो मिले सजे निहारन त जनाजो नजर न पियो अचे खबे निहारन त जनाजो नजर न थो अचे अर्जो करे मुंहिंजा मौला मुझे बाबे अली जी तस्वीर सोने कासिम जो जनाजो न थो मिले आवाज आयो हुसैन जितों भी गोश्त जे टुकड़न मां कुरान जे लोलन जो आवाज बुधे समझी वंजा त हजरत कासिम जे जिस्म जा टुकड़न छा त मुझे हुसैन पाक जे दिल में गुजरियो मुझे रबर हुसैन पाकी चादर बिछाई चादर बिछाई मुझे रबर हुसैन हजरत इमाम कासिम जे जिस्म जा टुकड़ा गड पिया कन पादा मुझे हुसैन पाक जे जिगर के सलाम चा 58 साल उम्र में एतरा जनाजा खणी वरी पांजे बाटन जे जिस्म जा टुकड़ा मेड़ी दो हुंदो चा मुझे हुसैन जे दिल ता गुजरंदो हुंदो जने उए जिस्म जा टुकड़ा खणी करे जिया के शे जी गंडड़ी बदबिया हजरत इमाम कासिम जे जनाजे जी गंडड़ी खणी करे पांजे मथे ते रखी हुसैन खीमन जे प्यारा दोस्तों पासे दे मोटी आयो दिल में ख्याल के अली अकबर जो जनाजो भी अंदर खड़ी हुई और मोहम्मद जा जनाजा भी खड़ी हुई हाने हजरत कासिम जो जनाजो किया खड़ी वजा अमड़ को किया बर्दाश्त थींदो हजरत इमाम घोट कासिम जे गोश्त जे टुकड़न जी गंडड़ी बार रखी मुझो हुसैन खीमन जे बारा वट में वेई अखिन मां लुड़क पियो आरे ओ मुझे महबूब जा परवानो हजरत अम्मा बीबी ज़ैनब हजरत अम्मा नंढड़ी सकीना भजंदी आई बाबा हुसैन सुने घोट कासिम जी अम्मा इंतजार में वेठी आ त मुझे घोट कासिम जो जनाजो न आयो वा ओ बाबा इंतजार में वेठा हजरत इमाम हुसैन जे अखिन मां पानी पियो हले त कासिम घोट जो जनाजो अंदर किया खणी वञा घड़ी गुजरी त छा ॾिसन त पर्दे में उन खीमन जी वट उथंदी हजरत घोट कासिम जी अम्मा उन गंडड़ीअ जे भरसां वेही करे गंडड़ीअ के खोलण लगी त मुझे रबर हुसैन निहारे त ओ घोट कासिम जी अम्मा तोखे कीअं ख़बर पई त कासिम घोट जे जिस्मन जे टुकड़ जी गंडड़ी आ उन जे गोश्त जे टुकड़न जूं गंडड़ी आ त हजरत अम्मा प्यारा दोस्तो हजरत घोट कासिम जी अम्मा रोई करे चवे थी हुसैन बच्चो जिथे भी हुंदो आ अम्मा पांजे बच्चे के खुशबू ते पहचाने वठंदी आ सुञाणे वठंदी आ पुट्रो कूंद वयो काज जी रात कुसी पुट्रो कूंद वयो काज जी रात कुसी जिंजो कासिम गो तू खुदा जो कसम छा पेश करे हसनैन जो गम हिय मुंजी ज़ुबान
मुंहिंजो कलम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम जो नीमक खा ई नेठ विड़ियो जो नीमक खा ई नेठ विड़ियो सो यज़ीद वॾो बेहया बेशरम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम अरे हर हूर से न के हार विदा हर हूर से न के हार विदा वही कर बल बण जी बागिरम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम मुंहिंजे महबूब जा परवाना इहो हुसैन पाक जो सब्र हो जिंहिंजे लाइ मुंहिंजे महबूब दुआ घुरी अल्लाहुम्मा आतिल हुसैन सब्रऊं अजरा मुंहिंजा मौला मुंहिंजे हुसैन खे करबला में सब्र बि ॾिजांइ त अजर बि ॾिजांइ सब्र बि ॾिजांइ सब्र बि ॾिजांइ ये ॻाल्हि सम्झी आहे त ॻाल्हायो सब्र बि ॾिजांइ या कंहिं दुआ घुरी कंहिंजे लाइ दुआ घुरी मां तो पुछा कयां दुआ नबियुनि जो सरदार घुरे दुआ वरी जन्नत जे नौजवाननि जे सरदार जे लाइ उहा क़बूल थींदी न थी या न थी थी या न थी इहो सब्र न हो बच्चन जा जनाज़ा हा सिर्फ हुसैन ज़बान मां लफ्ज़ कढे हा मौला इन यज़ीदन खे बर्बाद कर उन्हनि खे ज़मीन कहीं वञे हा ईअं आहे या न महबूबन दुआ हुसैन पाक जे सब्र जे हजरत इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमायम सांजो फरमान आहे तवजो आहे जेके हजरत इमाम जाफर सादिक खे मञो था सुभान अल्लाह त चओ जो इमाम आहे उहो ॾाढा सुभान अल्लाह चवे हज़रत इमाम जाफर सादिक फरमाइनि था त जिथे सब्र हूंदो उते ईमान हूंदो जिथे सब्र हूंदो उते आवाज नथो निकिरे वजा जिथे सब्र हूंदो मुंहिंजा मौला जेको ॻाल्हाए उनखे ईमान नसीब फरमाजा जिथे सब्र हूंदो जिथे सब्र न हूंदो
हजरत इमाम जाफर सादिक फरमायो त सब्र जो ईमान जो ताल्लुक पाण में ईअं धड़ ऐं मुंडीअ जो ताल्लुक पाण सां। धड़ ऐं मुंडीअ जो जीअं धड़ न हुजे त मुंडी कम जी न आहे, मुंडी न हुजे त धड़ कम जो न आहे। ईमान ऐं सब्र जो पाण में ताल्लुक ई आहे। अगर सब्र न हूंदो त पोइ ईमान बि न मिलंदो। सब्र जी तव्हां असांखे इन दरवाज़े तां सब्र जो सबक मिलियो आहे। वाए वेला करण जो सबक न आहे। वारक वारो कयो, पाण खे धकणो दाऊं कयो, रड़ियूं कयो, इहो सबक न मिलियो आहे। महबूबन तॾहिं फरमायो जंहिं पंहिंजा कल कुटिया, दाऊं कयूं, कपड़ा पाड़िया, जाइलनि वांगुरु दाऊं कयूं, फलाए समिनी उहो मुंहिंजे उम्मत मंझा न आहे। मुंहिंजे लजपाल मुर्शिद फरमायो न, सुनन के मेणा ॾींदानि त हुसैन पाक सां प्यार अथव त पोइ तव्हां पाण खे कुटियो छो नथा? असांजे क़िस्मत में जो लिखियल न आहे। ॾाढा त चओ न, पाण फरमाइनि अबा हिन मुक ते हुसैन राली थिए आहे न, उहो मुक छा आहे? हुसैन जे नाले ते त पाण खे बंदूक बि हणी छॾियऊं आहे। मालिकनि मनो कई आहे। होॾो करबला में जनाज़ा पिया अचनि, महबूब जे बचनि जे खीमनि में क़ुरान जूं लोलियूं पियूं हलनि। तोखे कंहिं कुटण सेखारियो आहे? मां तो पुछा कयां, जेको हक़ ते हुजे उहो कुटिजे या जेको ना हक़ ते? हाँ, हक़ वारे खे कुटी न हुजा। पोइ इमाम हुसैन असांजो हक़ ते हो या न? ॻाल्हायो त सही न। हुसैन पाक ॻाल्हायो छो नथा? पोइ के पलीत आहिनि अंधा, से हुसैन हक़ ते न हो, यज़ीद हक़ ते हो। चौथो मज़ारी जैसे अड़े अंधा, इहो फ़ैसिलो त मुंहिंजे रब पहिरियों ई करे छॾियो। हुसैन ॼमियो करबला जी मिटी मोकिले महबूब खे, जे महबूब ॿुधाइनि न क़ुर्बान थींदो हूंदो हक़ ते। अरे पली त मुंहिंजो रब चवे हक़ ते आ, मुंहिंजो महबूब चवे हक़ ते आ, तो लांतीअ जे चवण ते लॻंदासीं। ओ प्रिय जा परवानो, असांजो हुसैन बि हक़ ते आ, जेको हुसैन जो नौकर आ उहो बि हक़ ते आ। सैयद ने करबला में ये मनक़बत लिखी आयो आहियां, सॼी त पढ़ बि पाण न वरी। ॾाढा सुभान अल्लाह चओ। हुसैन पाक हक़ ते आहे। हुसैन हक़ ते हो। हुसैन ॻाल्हाईंदो त मां ॻाल्हाईंदो। हाणे मुंहिंजो टाइम कलाक में पूरो थी वियो आहे, बसि 5 मिंट। हुसैन पाक ॻाल्हायो छो नथा? मुंहिंजा मुला जेको ॻाल्हाए उनखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारजां। जेको ॻाल्हाए उनजे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत अता फरमाजां, उनजे ईमान जी हिफ़ाज़त फरमाजां। हुसैन पाक हुसैन पाक सां मोहब्बत करण वारो बि हाणे फ़ैसिलो तव्हां कयो न। ओ कुटिजे बि वरी हक़ वारो। असां सुननि जो फ़ैसिलो आहे, जेको पाण खे कुटे थो न उहो हक़ ते न आहे। हक़ वारो सब्र सां गॾु हूंदो। हक़ वारो जो हुसैन सां सची मोहब्बत करण वारो पाण खे धक न हणंदो। जेकॾहिं गम हूंदुसि त क़ुर पढ़ंदो, गम हूंदुसि त नमाज़ पढ़ंदो। अरे हुसैन जे गम में जेकॾहिं दुख अथई त क़ुर पढ़ त हुसैन राज़ी। हुसैन पाक सां प्यार
नमाज छॾे इहो प्यार आहे, क़ुरान छॾे इहो प्यार आहे, शरीयत छॾे इहो प्यार, के तोखे सेखारियो आहे त इहो प्यार आहे? हुसैन क़ुरान खां जुदा थियो, नमाज खां जुदा थियो। अरे धड़ करबल में आ, सिर नेज़े ते आ, कायनात वारा तारीख़ जा किताब लिखनि था, हुसैन पाक धड़ खे धड़ जुदा थी वियो। नाने जो क़ुरान हुसैन खां जुदा न थियो। मज़ो तॾहिं आहे न तुंहिंजे जिस्म जा उबज़ा जुदा थियनि पर ज़बान तां क़ुरान जुदा न थिए। इहो कहिड़ो प्यार आहे? ॿ धक हणी वरी पाटोड़ो भलो ॾिजां बूटिन वां। इहो त प्यार कोन्हे, असांजे सुननि में त न आहे। ओ सुनियो, अवां जे क़िस्मत तां क़ुर्बान वञा, हुसैन पाक वारो हक़ वारो प्यार रब करीम तव्हांखे नसीब फरमाए। हकीकी प्यार, हकीकी हुसैन जो गम इनखे चइबो आहे। अरे ॾहीं ते मुंहिंजे मुर्शिद जे दरबार ते त अचे हा न, तीअं आशिकनि जा घोड़ा बि वहनि पिया, वुज़ूअ सां बि हा, कपिड़ा बि पाक हा, जिस्म बि पाक हो। नमाज़ जो टाइम पियो त नमाज़ पिया पढ़नि, ज़िक्र पियो थिए त घोड़ा पिया ॻाइनि। सुननि वटि अॼु त तोखे हुसैन जो अदब सेखारे, ॿिए हंधि तोखे बेअदबी करे उनखे मोहबत जो नालो ॾेई करे तोखे बेअदबी सेखारींदा। मूं पे क्लिप ॾिठी, हींअर त पंजतन पाक जा नाला लिखियल आहे, उनजे मथां पिया लताड़नि। कबरूं ठहियल हूं, उनजे मथां मार्बल जूं सिरूं, मज़ारुनि वारनि जा नाला लिखियल आहे। लताड़ियो त सवाब थिए। मुहम्मद जो महबूब जो इस्म आयो, जुतीअ समेत उन ते लत पई। इमाम हुसैन जो नालो पियो अचे, उन ते लत पई अचे। हज़रत इमाम मौला अलीअ जो नालो पियो अचे, अदा इहा लत ॾेई उन ते। मां तव्हां सुननि को कसम ॾेई थो पुछा कयां, अदा हेॾो टांडा पयल हुजनि, हेॾो मौला अलीअ जो नालो हुजे, सुन्नी उन नाले ते लत ॾींदो या टांडनि ते? अड़े पेर सड़ंदो पाण खे। हेॾो जेकॾहिं भले तकलीफ़ हुजे पर हीअ मुंडी लही सघे थी इमामनि पाकनि जे, असां नाले ते लत नथा ॾेई सघूं। अड़े इहो अदब कहिड़ो तोखे सेखारियो वियो? इहो कहिड़ो अदब आहे? इहो कहिड़ो प्यार आहे? कहिड़ो दीन आहे? कहिड़ी शरीयत आहे त बेअदबीअ खे मिसाल प्यारा दोस्तो, प्यार जो प्यारा दोस्तो लक़ब ॾिनो पियो वञे? न, इहो प्यार न आहे। इहो महबूब जे बचन सां बुग़्ज़ आहे, महबूब जे बचन सां इहो कॾहिं बि प्यार नथो थी सघे। हा, इन नाले खे चुम त ख़बर पवे त तूं आशिक़ आहे। जेकॾहिं एतबार न चई त मां हाणे बि ॾेखारण जे लाइ तयार आहियां। मोबाइल में मौजूद महबूब रसूलुल्लाह जे नाले खे, इमामनि पाक जे नालनि खे लताड़ियो पियो वञे। खुदारा एड़े जाहिल अकीदन खां बचो, एड़े बेअदबन खां बचो। ओ सुन्नियो, अदब वारा हो तव्हां। प्यारा दोस्तो, 7 पीढ़िया दस्तगीर सरकार जा मुरीद आयो। अल्लाह जी ज़ात हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो। दुआ कयो अल्लाह ताला महबूब जे बच्चन जे तरह गुलामी नसीब फरमाए। दुआ कयो अल्लाह ताला पिरीअ जे बच्चन जो प्यार नसीब फरमाए। मां वयसि हेॾे धामरा साइड, ॾहीं जो ॾींहुं 11 जी राति ही, पोइ उन्हनि खे मेणा पिया ॾियनि। बाबा ॾहीं जी मुहर्रम शरीफ़ जे हाणे राति जो तव्हां 11 लॻे थो तव्हां ख़ुशी था कयो न। मां चयुमि हिनखे न अकुल आहे न सम्झा। अदा 11 तारीख़ ते असांजे दस्तगीर सरकार जो विसाल थियो आहे। विसाल मुबारक 11 तारीख़ ते दस्तगीर जी विलादत थी आहे या विसाल थियो आहे? ॻाल्हायो छो नथा? पोइ ख़ुशी विलादत ते मल्हाइबी आहे विसाल ते? अलाए तव्हां वटि सिस्टम की आहे जी? विलादत ते ख़ुशी, वफ़ात ते पोइ असां ख़ुशी थोरी कंदा आहियूं, पंहिंजे दस्तगीर जी 11 करे सवाब पेश कंदा आहियूं। बाक़ी जंहिंजी सोच जहिड़ी हूंदी त उहो ओड़ो सोचींदो, गंदी सोच वारो गंदी सोच रखंदो, भली सोच वारो भली रखंदो। इमाम बि असांजा आहिनि, महबूब बि असांजो आहे, दस्तगीर बि असांजो आहे।
दुआ कयो अल्लाह ताला पिरीअ जे बच्चन जो प्यार नसीब फरमाए। दस्तगीर जी मनक़बत ब मिसरा ॿुधो फ़कीर जाम कादरी जी फरमाशा दस्तगीर जे शान में ब मिसरा ॾाढा भेज दस्तगीर जो नारो या सैयदी या पीरान पीर पोच बेड़ो पार कर पोच बेड़ो पार कर दाही बीठा थई दर दस्तगीर चपोच बेड़ो पार कर कंहिंजो अक़ीदो मुर्शिद पहचंदो आहे बेड़ो पार कंदो आहे जंहिंजो अक़ीदो आहे पंहिंजे ज़बान जा ताला खोले चपोच बेड़ो पार कर पार कर साईं मनक़बत भी पाण पढ़े तकरीर भाई नंगर सां मुंहं सां अहिड़ो ॾींदासीं माशाअल्लाह ॾाढा पढ़ायो त करम थे मुंहिंजा पहिरीं या सैयदी या पीरान पीर चो पहुच बेड़ो पार कर पहुच हिम्मत कयो पहुच बेड़ो पार कर दाही बीठा थई दर दस्तगीर पहुच बेड़ो पार कर हे बदमारी हर दिल आए पहुंचण परियां भर मुश्किल आए पोयों भी पानी सामों भी सीर वली मम दाड़िया जजा अब्दुल्ला का दाड़िया पहुंच बेड़ो पार कर पहुंच बेड़ो पार कर पहुंच बेड़ो पार कर फरमान कादरी चो पहुंच बेड़ो पार कर या सैयदी या सदर का बचो पहुंच पहुंच बेड़ो पार कर या सैयदी या पीरान पीर पहुंच बेड़ो पार कर हे लफ्ज़ ॿुधी पोइ दस्तगीर जो नारो आशो छा थो चवे मुर्शिद प्यारा पतन परे अज तवसां ते कुर्ब करे जेके दस्तगीर जो कुर्ब खपे हथ मथे खणी भेज दस मुर्शिद प्यारा हथ मथे खणी भेज दस मुर्शिद प्यारा हथ मत खणी भेज दस्तगीर जो नारो अल्लाह से अवां जे इश्क के सलामत रखे दिल वारी राड़ करे भेज दस्तगीर जो नारो इश्क वारो वेहो वेहो अल्लाह से अवां जे जी हाज़िरी कबूल फरमाए अदब के कबूल फरमाए उथे उथरो थकुल लही वियो आहे हाणे वेहो वरी मुर्शिद प्यारा पतन परे अज तवसां ते कुर्ब करे सोने जुबे भगवारा सफीर पहुंच बेड़ो पार कर पहुंच बेड़ो पार कर या सैयदी या पीरान पीर पहुंच बेड़ो पार कर पहुंच बेड़ो पार कर हाणे लफ्ज़ दस्तगीर फरमायो त पूरी दुनिया मुझे आडो या जे तरीए ते सरह जो दाणो आहे रब कयो तोखे राज जो राणो जिया को तरिया ते सिर जो दाणो तिया जग तुझे लाए आहे अमीर पहुंच बेड़ो पार कर पहुंच बेड़ो पार कर पहुंच बेड़ो पार कर या सैयदी या पीरान पीर पहुंच बेड़ो पार कर आखिरी शेरा दिल चवे में त पढ़ा या बे दफे हाणे पढ़ा तो जेकॾहिं दिल ठरे अक़ीदो हुजे त पोइ ॾाढा भेज दस्तगीर जो नारो आशो छा थो चए अर्ज़ ॿुधी दाद कजो को दीन जबानी दाद कजो को भई हथ मथे खणी दिल वारी राड़ दस्तगीर जो हथ मथे करे उन जे हथ के सलामत रखजा उन जे हथ के कंहिंजो मोहताज न कजा उन जो फसल भी भलो कजा उन जो नस्ल भी भलो कजा
जेको दिलवारी राड़ करे उन जे ईमान जी हिफाज़त फरमा मुर्शिद प्यारा पतन परे अज त वसाते कुर्ब करे सोने जुबे बगवारा सफीर फरियाद कैया महेसर फकीर पहुंच बेड़ो पार कर पहुंच बेड़ो पार कर पहुंच बेड़ो आखिर में हथ मथे खणी ज़बान ता आवाज कढी पहुंच बेड़ो पार कर पहुंच बेड़ो पार कर पहुंच बेड़ो पार कर दाही बीठा थई दर दस्तगीर पहुंच बेड़ो पार कर हथ मथे खणी जो भेज दस्तगीर मिसरा पढ़ी जल्दी करना अलैका या